असांजा अहमदाबाद मां भाउर आयल आहिनि ऐं जिन पिक्चर आंदी आहे वरदान, जेका पिक्चर न्याणियुनि ते आहे ऐं न्याणी मुंहिंजे हंज में आहे। जेको वॾड़नि खे हिकिड़ो दिमाग़ में पियल आहे भई मुंहिंजे वञण खां पोइ ॾीओ ॿरंदो। अॼु मुंहिंजूं अखियूं बंदि थी वयूं, पुठियां ॾीओ ॿरियो या न ॿरियो मूंखे कहिड़ी ख़बर आहे। कहिड़े ॾींहं जी मां तलाश में आहियां। पंहिंजो जीअरे ॾीओ मूंखे पाण खे ॿारिणो आहे, न की पुठियां पुटु ॾीओ ॿारींदो। छो असां न्याणियुनि खे ख़तमु करे रहिया आहियूं? न्याणियूं कनि छा थियूं? न्याणियूं सत समुंड परे रही करे पंहिंजे माउ या पीउ जो थोरो बि आवाज़ थियूं ॿुधनि भई मुंहिंजी माउ जो आवाज़ु ढिलो छो आहे, मुंहिंजे पीउ जो आवाज़ु ढिलो छो आहे। उन्हनि खे परियां कहका थो अचे। ऐं पुट जेसिताईं कुंवार आहिनि पंहिंजा आहिनि, मां सभिनी जे लाइ नथी चवां। शादीअ खां पोइ उहो परावा था थी वञनि ऐं न्याणी मरंदे दम ताईं चादर लाहे माउ पीउ जो अंदरि मुंहुं ॾिसंदी आहे। त अहिड़नि न्याणियुनि खे असांखे ख़तमु करणु असांजो धर्म नथो बणिजे। हिन पृथ्वीअ ते उन्हनि जो अचण जो अधिकार आहे। हर टाइम असां जॾहिं बि काई पूॼा कंदा आहियूं त असां हमेशह पहिरियों न्याणीअ खे विहारींदा आहियूं ऐं बाक़ी जेकॾहिं पेट में न्याणी आहे त उनखे ख़तमु कयो। इहो महिरबानी करे दिमाग़ मां सभु कढी छॾियो। न्याणियूं असांजूं ॾाढियूं निमाणियूं ऐं प्यार भरियूं अथव। जिन वीचारनि खां तव्हां पुछो उन्हनि खां जिन जा पुट उन्हनि खे परेशान करे रहिया आहिनि, उहे हर जनम में भॻवान खे चवंदा आहिनि मूंखे हर जनम में न्याणी ॾिजांइ, छाकाणि त उन्हनि खे न्याणियुनि जो ॾाढो प्यारु मिली रहियो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो मुंहिंजे भाउरनि ॿुधाई मूंसां गॾु पढ़िया आहिनि हिन न्यूरा स्कूल में। मां पाण हितां जी पढ़ियल हितां जी पैदाश आहियां, त अहिड़नि भाउरनि ते मूंखे गर्व आहे। न्यूरा जा जेके मुंहिंजा भाउर पढ़ियल भले पिक्चर अहमदाबाद जी करे आहिनि, पर हीअ हिते हिननि पाण जफ़ाकशी करे पिक्चर ठाही आहे। त महिरबानी करे वरी बि मां हिकु निमाणी वेनिती कंदमि, अचो अची अहिड़ियूं पिक्चर ॾिसो ऐं पंहिंजो सीनो आहे न ईअं वधायो। धीअनि खे चओ हा मोस्ट वेलकम, अचो न्याणियूं आयूं आहिनि त काई वॾी ॻाल्हि कोन्हे। भले सदाईं मालिक पुट बि ॾे, पर न्याणियुनि खे मारे मात न कयो। वरी बि मां चवंदीमांव न्याणियुनि खे न मारियो। इहो दिमाग़ मां कढी छॾियो। न्याणी पंहिंजो नसीबु पाण सां गॾु खणी आई आहे। मैं शहर वासियुनि खे हिकु निमाणी वेनिती कंदमि, अचो अची हीअ पिक्चर ॾिसो त तव्हांजी जेका ॿुधी आहे, जेको अंदरि असांजे मग़ज़ में बीमारी पइजी वई आहे, पुट 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 सदाईं पुट सुठा आहिनि, पुट सुठा आहिनि, पर जेकॾहिं न्याणी बि आहे त उनखे बि तव्हां अचणु ॾियो हिन संसार में। उनखे मारे मात न कयो। छा थियूं कनि? प्यार जूं आहिनि न्याणियूं। छा थियूं कनि? न्याणियूं हमेशह प्यार थियूं कनि। कॾहिं न्याणियुनि दुख न ॾिनो आहे। न्याणियूं पंहिंजो नसीबु पाण सां गॾु खणी आयूं आहिनि। त मां वरी बि तव्हांखे हिकु निमाणी वेनिती कंदमि, महिरबानी करे न्याणियुनि खे पेट में ख़तमु न कयो। हुननि खे अचणु ॾियो, पंहिंजो नसीबु पाण सां गॾु खणी आयूं आहिनि। जय झूलेलाल। वरदान न्याणियां वरदान वरदान।